उहे हेॾो वॾो आलीशान पार्क जेको हिते फेज़ 1 जो वॾे वॾो पार्क सरियो वेंदो हुयो, उनजी हालत इहा आहे जो हिन महिल वारी थी पई उॾा में। हिन महिल को बि माण्हू तव्हांखे तफ़रीह लाइ, को बि शाम जो टाइम आहे, को बि माण्हू तव्हांखे नज़र कोन ईंदो। हिते तव्हांखे नज़र ईंदा त हीरोनी माना ईंदा, मनशाद फरोश ईंदा, ॿिया माण्हू माना जेको आहे सो जीअं उंदड़ी थींदी तीअं उहे माण्हू हिते पंहिंजो ज़रो जमाईंदा। अहिड़ी कंडीशन हथ सां ई हिन शहर खे, हिन कासिमाबाद खे हथ सां वठी तबाह कयो वियो आहे। असां घुर्कियूं था ख़ुदा हिन शइ खे ॾिसो ऐं हिन खे माना ख़ूबसूरत बणायो ऐं तव्हांजे करतूत इन मां ज़ाहिर थियनि था। असां उमेद कयूं था त हिन ते आला इंतिज़ामिया ॾिसंदी, DC ॾिसंदो, ॿी जेके इंतिज़ामिया आहे उहा ॾिसी करे हिन पार्क जी ज़िंदगी बचाईंदा। हितां जे माण्हुनि जो माना तफ़रीह खां बणाए माण्हुनि खे पंहिंजे माना जेको आहे सो हिकिड़ो मौक़ो फरहम कंदा। अस्सलाम वालेकुम। कासिमाबाद तालके खे 6 साल थी विया। ही हैदराबाद जो हिकिड़ो अहम तरीन इलाइक़ो आहे जिते अक्सरियत सिंधी माण्हुनि जी आहे। MPA MNA हितां जेको चूंडिजे थो उहो बि सिंधी आहे। हिन वक़्तु जेको हिन ज़िले जो मेयर आहे उहो बि हिन ई तालके सां तालुक़ु रखे थो। उन जिते हेतिरा सारा बंगला आहिनि, हेतिरा सारा तमामु वॾा माण्हू रहनि था, हेतिरा सारा ई बंगला आहिनि, वॾा वॾा माण्हू रहनि था, उन तालके जे पार्क जी हालत ॾिसो त कहिड़ी न ख़तरनाक आहे। न हिते को बम किरियो आहे, न हिन इलाइक़े खे कंहिं फ़तेह कयो आहे, न वरी जेको आहे हीउ इलाइक़ो कंहिंजो मफ़्तू आहे, न वरी कंहिं हिन खे कब्ज़ो कयो आहे। पर हिन वक़्तु हिन इलाइक़े जो हीउ जेको पार्क आहे उहो असांखे ॿुधाए थो त असां केतिरी तरक़ी कई आहे। असांजे माण्हुनि जे लाइ असांजी जेके इंतिज़ामिया आहे, जेके वक़्त जी हुकूमत आहे, जेको हिन वक़्त जो मेयर आहे, उन असांजे माण्हुनि लाइ छा सोचियो आहे, छा करे रहिया आहिनि। कासिमाबाद तालके जे वॾे पार्क जी हीअ हालत आहे, हीअ हुन सां जुट आहे। तमामु ई पुराणो पार्क आहे। कंहिं वक़्त में हिन पार्क जी संभाल हिकु शेख साहब कंदो हो। तमामु ख़ूबसूरत पार्क हुयो, जेको हितां जे दुकानदारनि जो सदर हुयो रसूल बख़्श शेख साहब। उहो मरी वियो आहे त ईअं ई लॻे पियो त हिन इलाइक़े जी जेका इंतिज़ामिया आहे उहा बि मरी वई आहे, उनखे बि कंहिं दफ़न करे छॾियो, जंहिंजे करे ही तव्हां पार्क ॾिसो पिया केॾी हिन जी ख़स्ता हालत आहे। वॾा वॾा बंगला आहिनि, वॾा वॾा माण्हू आहिनि, पर उन्हनि जूं दिलियूं जेके आहिनि उहे तमामु नंढड़ियूं आहिनि। हिन पार्क जी संभाल कंहिंजी ज़िम्मेवारी आहे? म्यूनिसिपलिटी ज़िम्मेवारी आहे, UCA जी ज़िम्मेवारी आहे, या हिन जे आस पास रहंदड़ माण्हुनि जी? अस्सलाम वालेकुम दोस्तो, हिन महिल असीं बीठा आहियूं कासिमाबाद पकुणा स्टाफ जो जेको मेन रोड आहे उते असीं हिन पार्क में बि बीठा आहियूं। अफ़सोस आहे चवणो पवे, सिंध हुकूमत जेके वॾियूं ॾाढूं वयूं आहिनि, सिंध खे असीं प्रेस करे छॾियो आहे, सिंध खे असां हीअं ठाहियो आहे। ॿियो जेको हितां जो MNA MP आहे छोरो साहब, जाम ख़ान छोरो साहब, उनजो बि विचर में बयानु ॾिठो, जीअं चयो त हैदराबाद खे प्रेस करे छॾियो आहे। पर हीउ जेको पार्क आहे उहो विच कासिमाबाद ऐं पकुणा स्टाफ जे लॻ आहे, जेको मुकमल तौर ते तबाह लॻो पियो आहे। न हिते गुल आहे, न का शबर आहे, का बि हिते सहूलियत न आहे। हिते हज़ारे माण्हू रहनि था, हिते हज़ारे शागिर्द रहनि था। पार्क हूंदा आहिनि, सूंहं लाइ हूंदा आहिनि, पार्क हूंदा आहिनि हिते स्टेज नौजवान कनि, पार्क हूंदा आहिनि त मासूम ॿार हिते अची करे तफ़री कनि। पर अफ़सोस आहे चवणो पवे, रगो हिते वारी आहे, रगो हिते मिटी आहे, हिते का बि सहूलियत न आहे। असीं हैदराबाद जे MNA ऐं MPA सिंध हुकूमत खे हिन मीडिया जे थ्रू, कैमरा जे थ्रू चऊं था त फौरी तौर ते कासिमाबाद जो हीउ पार्क फौरी तौर ते बहाल कयो, जीअं असांजा हिते शागिर्द पढ़ी सघनि, जीअं असांजा मासूम हिते खेॾी सघनि।